यार जे यारीअ जी अॼु ख़बर पइजी वई। यार जे यारीअ जी अॼु ख़बर पइजी वई। वावरी पप्पूअ खे चयईं करन आसरो असीअ जो। इसाक रूमू यानी असांजो अमलक वावरी, दानिश कुमार वावरी जी ख़ासि फरमाइशा, लजपत वावरी, नंदलाल थरी जी ख़ासि फरमाइशा, भा शाइर घनश्याम वावरी जी ख़ासि फरमाइशा, हसन लुंड कराची खां फ़हीम मोरियो ऐं शहर हाला खां सलेमान लाशारी मुंहिंजो भाणेजो हाकिम चंडेजा जी ख़ासि दोस्त आहिनि। अॼु यार मुंहिंजे मूंखे नओं दुख ॾिनो आहे। यार मुंहिंजे मूंखे नओं दुख ॾिनो आहे। धीमूं त जुदा जेखां, धीमूं त जुदा जेखां गॾु राति ॾिनो आहे। अॼु यार मुंहिंजे मूंखे नओं दुख ॾिनो आहे। यार मुंहिंजे जो पुराणो प्यार उन पल में छिनो आए। बचपन जो पुराणो प्यार उन पल में छिनो आए। धीमूं त जुदा जेखां, धीमूं त जुदा जेखां गॾु राति ॾिनो आहे। अॼु यार मुंहिंजे मूंखे